Assalamu alaikum. Welcome to the Career Corner. This is Majid Hussain. जीअं तव्हां ख़बर आहे त असांजी लेक्चर सीरीज़ शुरू आहे पाकिस्तान अफेयर्स जी। अॼु असांजो लेक्चर आहे लेक्चर नंबर 4। असां पोयनि जेके लेक्चर्स आहिनि उन में जेको आहे ॿ मुग़ल कवर कया हुयासीं, बाबर ऐं हुमायूं। ऐं असांजो टियों मोस्ट पावरफुल जेको असांजो मुग़ल एरा जो जेको एम्परर आहे अकबर द ग्रेट, अॼु उहो असां कवर कंदासीं। ऐं अकबर खां पोइ उनजो जेको पुटु हुयो जहांगीर, चोथों नंबर जेको मुग़ल एम्परर, उहो इंशाल्लाह कवर कंदासीं असां। त हाणे असां अचूं था त अकबर ते त काफ़ी मतिलबु मूवीज़ बि ठहियूं नी, ऐं उनजा एडमिनिस्ट्रेटिव रिफॉर्म्स, रेवेन्यू, उनजी रिलीजियस टॉलरेंस जेका पॉलिसी, उन कहिड़ा कहिड़ा जेके नी शेर फतह कया, केतिरो जेको एम्पायर खे वास्ट कयो। पर मां त हर लेक्चर सीरीज़ में जीअं ॿुधाईंदो रहियो आहियां त असांखे वन पेपर जे लाइ जेका आहे असांखे डिस्क्रिप्टिव शयुनि खे कटणो पवंदो। थोरी घणी कहाणी ज़हन में हुजे उन शयुनि खे यादि करण जे लाइ, पर उहे शयूं कटणी पवंदियूं ऐं उन जूं मेन जेके इंपॉर्टेंट पॉइंट्स आहिनि त उहे कवर करणी पवंदियूं। त इन जे लाइ असां हिन में अकबर वारे जेको टॉपिक आहे इन में इंशाल्लाह असां 15-20 इंपॉर्टेंट जेके पॉइंट्स आहिनि अकबर जो, उहो कवर कंदासीं त जीअं असांखे उन में MCQs में आसानी थिए। त अकबर जी फर्स्ट पॉइंट आहे त उनजो ओरिजिनल नालो छा हो, त उहो उनजो नालो हुयो जलालुद्दीन मोहम्मद अकबर। सही। किथे ॼायो इहो, त इहो ॼायो उमरकोट में। जीअं मां प्रीवियस जेको लेक्चर में चयुमि त हुमायूं जॾहिं जेको आहे एक्ज़ाइल में हुयो, जॾहिं उनखां तख़्त जेको आहे खसियो वियो, शेरशाह सूरी खसियो, त उहो जेको आहे डिफरेंट जेको आहे पंहिंजे एरियाज़ मां थींदो अची करे उमरकोट पहुतो हुयो ऐं उते उनखे अकबर ॼायो हुयो। त हीउ अकबर उन हुमायूं जो पुटु आहे। सही, जेको प्रीवियस असां कवर कयो आहे, ॿियो नंबर जेको मुग़ल एम्परर आहे। त इन जे करे हीउ जेको आहे असांजो 1542 में जेको आहे हिते उमरकोट में ॼायो। सही आहे। त जॾहिं हुमायूं वरी तख़्त वरितो 1555 में, ऐं वरी कुझु महीननि जे लाइ हिते रहियो, जेको आहे किंग रहियो मुग़ल एम्पायर जो। ऐं 1556 में जॾहिं उहो वफ़ात करियो त पोइ जेको अकबर आहे उहो 13 सालनि जी उमिरि में, 13 सालनि जी उमिरि में, सही आहे, 13 सालनि जी उमिरि में छा थियो, उहो किंग थियो। सही, इहो बि MCQ अची सघे थो त अकबर का जेको आहे कॾहिं जेको आहे किंग थियो, केतिरी उमिरि हुयसि, त उहो थियो 13 सालनि जी उमिरि में। उनखां पोइ आहे त हिन जो हिकिड़ो वज़ीर हुयो, जेका आहे जनरल बि हुयो। सही आहे, बैराम खान, उहो हुमायूं सां बि निभायो ऐं अकबर सां बि। त जॾहिं 13 सालनि जो हो त उन वक़्तु अकबर खे जेके आहे डिफीट करण जे लाइ ॾाढा स्ट्रॉन्ग जेके आहिनि, जेके तव्हांजा दुश्मन हुया, एनिमीज़ हुया, त उनखां अकबर जी पोइ उनजे करे जेका आहे सेकेंड बैटल ऑफ पानीपत लॻी। सही आहे। त अकबर जी तरफ़ खां जेको आहे इन जो ट्यूटर जेको हुयो, जनरल हुयो, उहो विड़ियो, उनजो नालो हुयो बैराम खान। सही आहे, बैराम खान वर्सेस हेमू सां विड़ियो हुओ। त इहो इहा कहिड़ी जंग विड़ियो, सेकेंड बैटल ऑफ पानीपत। ऐं फर्स्ट बैटल ऑफ पानीपत पाण अॻु में ई कवर करे चुका आहियूं। उहो केरु विड़ियो हुयो, उहो पहिरियों जेको मुग़ल एम्पायर जो जेको पहिरियों किंग हुयो बाबर, जॾहिं उन मुग़ल एम्पायर ठाती हुई त उहो आख़िरी लोधियुनि जे किंग खे हारायो हुयो, इब्राहिम लोधी खे, पहिरीं बैटल ऑफ पानीपत में। त उहा पहिरीं बैटल ऑफ पानीपत ई हाणे ई सेकेंड बैटल ऑफ पानीपत आहे। सेकेंड बैटल ऑफ पानीपत जेका आहे बैराम खान वर्सेस हेमू। सही आहे। त इहा कॾहिं लॻी, त इहा लॻी 1556 में। ऐं पहिरीं बैटल ऑफ पानीपत पाण पढ़ी आयासीं, त उहा कॾहिं लॻी 1526 में, जॾहिं बाबर जेको आहे टेक ओवर कयो हुयो, लोधी डायनेस्टी ख़तमु कई हुई। सही आहे। त अॻिते हलूं था असां, इन जूं काफ़ी शयूं हिन इंट्रोड्यूस करायूं, काफ़ी शयूं हिन ठारायूं। ऐं हिन जेको आहे दिल्ली जेको आहे उनखे कैपिटल ख़तमु करे उन छा कयो, कैपिटल जेको आहे उहो हिन आगरा खे कयो, कैपिटल हिन आगरा खे कयो। सही आहे। हिकिड़ो मशहूरु जेको आहे MCQs ईंदो रहंदो आहे त हिन जो फाइनेंस मिनिस्टर केरु हुयो, फाइनेंस मिनिस्टर, त उहो हुयो राजा तोदरमल। तव्हां इहो जनरल इन में नेशनल असेंबली में बि जेको आहे पाकिस्तान जी में ॿुधो हूंदो, तंज़ तौर रसद उमर खे चयो वियो हो त इमरान खान जो राजा तोदरमल किथे आहे। सही आहे। त हिन जो फाइनेंस मिनिस्टर तोदरमल। जीअं त ही कोर्ट में जेके मुग़ल्स हुया, त ही आर्ट आर्किटेक्चर सां गॾु गॾु म्यूज़िक जा बि जेके आहिनि हिकिड़ा ही जेका इंट्रस्ट रखंदा। त हिन जो हिकिड़ो MCQ ईंदो रहंदो आहे त ग्रेट म्यूज़िशियन ऑफ द अकबर कोर्ट, ग्रेट म्यूज़िशियन ऑफ अकबर कोर्ट कहिड़ो, त उनजो नालो हो तनसीन। केरु हुयो, तनसीन। त हिन जो फाइनेंस मिनिस्टर जो MCQs ईंदो रहंदो आहे, ऐं ग्रेट म्यूज़िशियन जो ईंदो रहंदो आहे, त केरु हुयो, उनजो तनसीन हुयो। ऐं हिकिड़ो ॿियो बि ईंदो रहंदो आहे त उनजी राजपूत वाइफ कहिड़ी हुई, राजपूत वाइफ, जंहिं ते मूवी बि ठहियलु आहे, इंडियन बॉलीवुड ठहियलु आहे, त उहा हुई तव्हांजी जोधाबाई। सही आहे, मां हेठां लिखी थो छॾियां त हीअ छा हुयसि, राजपूत वाइफ हुयसि, राजपूत वाइफ हुयसि। सही आहे। उनखां अलावा जेको आहे हिन जेका आहिनि
काफ़ी शयूं बि ठारायूं, जीअं हिन हिकिड़ो अलॻि सां शहर ठारायो। शहर जो नालो हुयो फतेहपुर सिकरी। ऐं उते ई जेको आहे हिन वरी हिकिड़ी नई शइ ठाराई, माना शहर जे ॿाहिरि पासे हिन जो MCQs ईंदो रहंदो आहे त बुलंद दरवाज़ा कंहिं ठारायो ऐं किथे ठारायो। त बुलंद दरवाज़ा ठारायो अकबर, बुलंद दरवाज़ा ठारायो अकबर, ऐं किथे ठाराई? फतेहपुर सिकरी ते ठाही। जीअं मां हर मुग़ल एम्पायर लाइ तव्हांखे ॿुधायो त उनजी ऑटोबायोग्राफी हुई, या उन पाण लिखी, या उनजे जेको वेझो माण्हू हुयो उन लिखी। जीअं असां बाबर जी ॿुधाईसीं त उसके बाबरी, हुमायूं जी ॿुधाईसीं हुमायूंनामा, त ईअं अकबर जी बि आहे, उहा आहे अकबरनामा। ऐं अकबरनामा कंहिं लिखियो, इहो MCQ ईंदो रहंदो आहे, त उहो लिखियो अबुल फज़ल। त हे थियो असांजो अकबरनामा। अकबरनामा कंहिं लिखियो? अबुल फज़ल लिखियो। सही आहे। उनखां अलावा डिफरेंट जेके शयूं आहिनि अकबर ठारायूं। सही आहे। अकबर छा छा ठारायो? काफ़ी शयूं ठारायूं। उन लाहौर जो क़िलो ठारायो, लाहौर फोर्ट ठारायो अकबर। सही आहे। ऐं उन फोर्ट ऑफ इलाहाबाद ठारायो, फोर्ट ऑफ इलाहाबाद ठारायो। सही। जहांगीरी महल ठारायो आहिनि। सही आहे। जहांगीरी महल। सही आहे। पुट जे नाले ते, छो जो अकबर अॻिते पढ़ंदा हुआसीं त जहांगीर कंहिंजो पुटु अकबर जो, त हुन पुट जे नाले ते छा ठारायो? हिकिड़ो जहांगीरी महल ठारायो। ऐं उनखां अलावा हिकिड़ो मशहूरु जेको कंट्रावर्शियल, हिकिड़ो इम्पॉर्टेंट बि इवेंट बि ऐं कंट्रावर्शियल इवेंट बि अकबर जे दौर जो, त उहो इहो आहे त हुन इंट्रोड्यूस करायो हिकिड़ो जेको आहे नओं रिफॉर्म। माना के हुनखे चवंदा आहिनि त हिकिड़ो रिलीजन में नवां आणंदे रिफॉर्म हुयो, के चवंदा आहिनि त नओं रिलीजन आणंदे। त उहो मोस्ट इम्पॉर्टेंट MCQ आहे असांजो, दीन इलाही कंहिं ॾिनो? दीन इलाही कंहिं ॾिनो ऐं कॾहिं ॾिनई? त दीन इलाही कंहिं ॾिनो? अकबर। ऐं कॾहिं ॾिनई? 1582 में ॾिनई। सही। उन में काफ़ी शयूं हुयूं, त मथे ते जेको आहे तव्हां तिलक हणी सघो था, तव्हां बाहि खे पूॼा करे सघो था, अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम चवणु भले तव्हांजी ज़रूरत न आहे। त उहो वरी उन में डिस्क्रिप्टिव शयूं नी, काफ़ी शयूं अंदरि, त उनजी ज़रूरत न आहे असांखे। जस्ट MCQ जे लाइ सिर्फ़ु डेट यादि हुजे ऐं दीन इलाही कंहिं ॾिनो? उहो अकबर ॾिनो। ऐं उनखां अलावा तव्हांजो हिन शयुनि में लाहौर फोर्ट सां गॾु हिन अकबर रेड फोर्ट बि ठारायो हुयो। सही आहे। रेड फोर्ट ठारायो हुयो। सही आहे। ऐं काफ़ी शयूं हिन जेके फतह बि कयूं हुयूं। त मेजर जेको ईंदो आहे त मुग़लनि जे दौर में हिकिड़ो मुग़ल एम्पायर हो जंहिंजे दौर में कश्मीर इन जो हिसो थियो। त कश्मीर बि जेको आहे तव्हांजो, कश्मीर बि अकबर जे दौर जो, कश्मीर बि हिसो बणियो मुग़ल एम्पायर जो अकबर जे दौर में। कंहिंजे दौर में थियो? अकबर जे दौर में। उनखां अलावा अकबर द ग्रेट जे नाले सां ई मशहूरु हुयो। ऐं आख़िर में हिन जो जेको मौत थियो त उहो वरी अजीब बीमारी में थियो हुयो, त अकबर द ग्रेट, पर हुनखे हिकिड़ी बीमारी थी वई डायसेंट्री। आहे त खिल जी ॻाल्हि, पर हिनखे बीमारी थी डायसेंट्री, जंहिंखे पाण चवंदा आहियूं पेचस जी बीमारी, बदहाज़मे जी बीमारी। सही आहे। त अकबर जॾहिं हाणे ख़तमु थियो अकबर जो दौर, त हाणे हुनजो ईंदो पुटु जहांगीर। त हीउ अकबर रहियो 1556 में, जॾहिं हुमायूं जेको आहे स्टेयर केस तां किरी पियो। सही आहे। त पोइ अची करे अकबर जेको आहे उहो बादशाह थियो। त हाणे 1605 में अकबर फोत थींदो, त उनजो पुटु ईंदो, त उनजो नालो जहांगीर। हाणे जहांगीर खे हूअं असुलु नालो त जेको आहे सलीम हुयुसि, पर हिनखे प्यार में चवंदा शेखू। न, प्यार जो नालो हुयुसि शेखू। MCQ त न ईंदो, पर थोरो घणो इंट्रस्टिंग बणाइण जे लाइ, जहांगीर जे शयुनि जे लाइ, त हिन जो इहो निकनेम हुयो शेखू। सही। ऐं ओरिजिनल नालो हुयुसि सलीम। सही आहे। मिर्ज़ा नसीरुद्दीन बेग मोहम्मद सलीम। सही आहे। मिर्ज़ा नासिर अदकुतो कयांसि नालो मां सलीम बेग। सही थियो। उनखां अलावा हिन जी मतिलबु शादी लाइ ॾाढो क्वेश्चन ईंदो आहे त जहांगीर जी घरवारी जो नालो छा हुयो, या वरी किथे ॼायो? त हीउ ॼायो हुयो जेको अकबर हिकिड़ो नओं, तव्हांखे मां ॿुधायुमि त पोइ दफ़े अकबर पढ़णु वक़्तु हिन ई लेक्चर में, त फतेहपुर सिकरी हिकिड़ो ठारायो हुयो शहर हिकिड़ो नओं, ऐं उन ते 12 बुलंद दरवाज़ा बि ठारायो। त जहांगीर ॼायो हुयो किथे? बॉर्न एट फतेहपुर सिकरी। फतेहपुर सिकरी। ऐं हिन जी घरवारी जो नालो हुयो नूरजहां। ऐं इंट्रस्टिंग शइ ॿुधायां मां तव्हांखे, त जहांगीर जेको आहे जेके अफेयर्स हुया पंहिंजा, जेके
हिन जा किंगडम जा त उहे घटि पंहिंजा जेके त एक्टिव हुयो त उनजी घरवारी एक्टिव हुई, जंहिंजो मतिलबु जॾहिं उहा एक्टिव थी हुई त पोइ उन रूल खे नूर जहां जनता जे नाले सां बि सॾियो वियो हुयो, नूर जहां जनता। काफ़ी उन्हनि खे पेटीकोट गवर्नमेंट बि चयो, पेटीकोट गवर्नमेंट चइबो आहे जेका उहा गवर्नमेंट जेका जंहिंखे केरु लीड करे, वोमेन लीड करे का। ऐं क्वेश्चन ईंदो रहंदो आहे त नूर जहां जो असुल नालो छा हो, ओरिजिनल नालो, त उनजो ओरिजिनल नालो हुयो मेहरुन निसा, मेहरुन निसा। इहो बि हिकिड़ो मोस्ट इम्पॉर्टेंट MCQ आहे, सही आहे। ऐं इहो ईंदो रहंदो आहे त कॾहिं उन्हनि जी शादी थी, त उहा थी 1611 में थी, सही आहे, 1605 में त हिन टेक ओवर कयो त 1611 में थी। ऐं हिन जो जीअं मां तव्हांखे ॿुधायुमि त जेके हर हिक जी ऑटोबायोग्राफी आहे, त हिन जी ऑटोबायोग्राफी जो छा नालो, जीअं अकबर जी जो अकबरनामा, हुमायूं जी हुमायूंनामा, त हिन जो तुस्के जहांगीरी, हिन जो छा हुयो, तुस्के जहांगीरी, तुस्के जहांगीरी, सही इहा हुई हिन जी ऑटोबायोग्राफी। त हिन जेको आहे जीअं काफ़ी शयूं मां हर दफ़े ॿुधाईंदो आहियां हिननि में इंपॉर्टेंट शयूं, त हिन जी शयूं कहिड़ियूं यादि करणियूं, ओरिजिनल नेम, कॾहिं टेक ओवर थियो, कहिड़ी जंग विड़िया, ऐं छा ठारायूं, या ऑटोबायोग्राफी। त हाणे हिन छा ठारायो, त हिन ठारायो हिरण मीनार, हिरण मीनार ठारायो, सही आहे। उनखां अलावा त हीअ जेको आहे त दफ़न थियल आहे, किथे दफ़न थियल आहे, हिन जो टॉम किथे आहे, इहो ॾाढो MCQ ईंदो रहंदो आहे, छो जो हीउ पाकिस्तान में आहे त हिन जे करे ईंदो आहे। त हीउ टॉम हिन जो किथे आहे, टॉम हिन जो आहे लाहौर में, सही आहे। ऐं नूर जहां जो बि सेम हिते लाहौर में आहे। त हीअ जहांगीर जूं कुझु पॉइंट्स आहिनि, सही आहे। जहांगीर डिस्क्रिप्टिव में बि घटि जेको आहे हिन ते जेको कमु थियल आहे, छो जो हिन जी जेका गवर्नमेंट आहे उहा नूर जहां संभारी हुई। त हीअ जेके जस्ट मेन पॉइंट्स आहिनि 8 इहे ई MCQs में जेके आहिनि मोस्टली ईंदियूं रहंदियूं आहिनि, रिपीट थींदियूं रहंदियूं आहिनि, ऐं इहे ई असांखे कवर करणियूं आहिनि, वधीक वञण जी ज़रूरत ई न आहे। ऐं इंशाअल्लाह असां जेको नेक्स्ट लेक्चर आहे असांजो लेक्चर नंबर 5, त उन में असां जेको आहे जहांगीर खां पोइ जेको उनजो पुटु ईंदो शाहजहान, ऐं वरी शाहजहान खां पोइ जेको औरंगज़ेब आहे, त उन ॿिन्ही खे कवर कंदासीं सुठे नमूने सां। त इहे हिते असांजो मुग़ल एम्पायर पूरो थी वेंदो। थैंक यू।